नाज़िन, दादू जी अदालत में औरत जे घर मां फुलट जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। पुलिस अहलकारनि पाक किताब हलफ़ खणी पंहिंजी सफ़ाई पेश कई आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इशफाक मलिक जी। इशफाक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू ए सेक्शन थाणे जी हद सोनारो पाड़ो मां ए सेक्शन पुलिस पारां मुबैना तौर औरत आहे मुसरत सोलंगी उनजे घर में दाख़िल थी। उन मां रोक रक़म ऐं ॿियो सामान जेको फुरलुट कयो वियो हो उनजे ख़िलाफ़ जेका मुतासिर औरत आहे उन दादू जे सेशन कोर्ट में 22A-22B जी हिकु दरख़्वास्त दाख़िल कराई हुई ऐं उन में SHO ए सेक्शन ऐं कुझु पुलिस एहलकारनि खे उन में जवाबदार तौरु नामज़द कयो हो। अॼु उनजी ॿुधणी जेका आहे उहा दादू जे सेशन जज जी अदालत में थी आहे। उन खां पोइ पुलिस खां जेको आहे अदालत पारां जंहिंमें SHO ए सेक्शन आहे मज़हर नाइच, शफ़ीक लुंड, एहसान अबड़ो, रफ़ीक खुश्क ऐं ॿियनि पारां जेको आहे क़ुर पाक ते हलफ़ ॾिनो आहे त हू जेका औरत ॼाणायल तारीख़ आहे उन तारीख़ ते हुनजे घर में दाख़िल न थिया आहिनि। हीअ जेका दरख़्वास्त दाख़िल कई आहे इहा दरख़्वास्त कूड़ ते ॿधल आहे। उन खां पोइ जेको आहे औरत जेका आहे उन मीडिया सां पिणु ॻाल्हायो आहे। उन इल्ज़ाम हयो आहे त SHO ए सेक्शन मज़हर नाइच ऐं उन सां गॾु पुलिस एहलकार साणसि घर में बिना जवाज़ दाख़िल थिया ऐं घर मां 3 लख रुपया रोक, सोना, ज़ेवर ऐं ॿियूं गाॾी ऐं ॿियो सामान जेको आहे घर मां फुरलुट करे खणी विया। इन जे ख़िलाफ़ जेको आहे मूं अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ुर पाक ते सफ़ाई पेश करण खां पोइ अदालत जेका उहा दरख़्वास्त आहे उहा उकलाए छॾी आहे। जी इशफाक, महिरबानी जी।